नाज़रीन, हैदराबाद शहर ख़ास तौर ते कासिमाबाद ऐं नसीम नगर थाणनि जे हदनि में चोरी, धाड़नि ऐं फुर जी वारदातनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जॾहिं त पुलिस अघूर निंड सुतल आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हैदराबाद बदमनी जे वर चढ़ियल आहे, पर पुलिस कख भनी बीणो करण जे लाइ तयार न आहे। ॾेथा ॻोठ भरिसां बि हिकु अनोखी चोरी थी, जंहिंमें चोर तोतनि जूं जोड़ियूं, नलका, सरियो ऐं ॿियो सामान चोरी करे विया। भिटाई नगर में भी 3 कलाकनि अंदरि 3 चोरियूं थियूं। ॿियो त ठहियो, पर मारवी टाउन में एक पुलिस एहलकार जी भी मोटरसाइकिल चोरी थी वई। कोहिसार में हथियारबंद एक शख्स का 1000 रुपया रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाजिद साल मुझे नालो आहे, तकरीबन 10 साल खां हिते रहंदो हुअसि, त तकरीबन का चोरी कोन थींदी हुई। त हितां खां जॾहिं खां मूंखे 3-4 महीना थिया आहिनि त हिते वरी शहर में शिफ्ट थी वियसि, जाइ पंहिंजी हिते आहे, त पंहिंजो हुते ज़मीन विकी करे पंहिंजे हिते जाइ ठाराई। सवाल परेशानी इहा थी, चोरी असांजे हितां थी वई आहे। तकरीबन फ्रिज असां खजी विया, एलईडी खजी विया आहिनि, तोतनि जूं 10 जोड़ियूं खजी वियूं आहिनि। ऐं भाउ जो पासे में जेको प्लाट आहे, पहिरीं महीनो खनि जनरेटर चोरी थियो, त हिन 1.25 मण तोलो जेको पंहिंजो सरियो जेको आहे 1.25 मण उहो चोरी थी वियो आहे। असांखे चोर ते केते निशानदी कयूं, थाणे ते रिपोर्ट कराया आहियूं। SHO साहब वग़ैरह आयो हो, सवेरे विज़िट करे विया। हाणे बेहतरी कंदो, हाणे पुलिस जे कंदी त बेहतर कंदी। चोरी तकरीबन पासे में भी थी है इन कॉलोनी में, ऐं ही असांजे अॻु में भी चोरी थी आहे। उन खां पोइ ही ॿी चोरी थी असांजे बंगले में। ठीकु आहे साईं, ऐं कोई तोता खजाना, कुझु पंहिंजो सरियो आहे। त हाणे असांजो त असां वधि खां वधि जेका असांजी कोशिशि आहे, उन विच में भी चोरी थिए पई हिते, त वधीक हाणे पुलिस खे पालता, अलाए खे पालता, तव्हां जेको असांजो जेको सामान खजी वियो उहो वराए ॾियो। बस हाणे साईं छा कंदासीं, हाणे चवंदा चोरी वधी वई, हाणे छा कंदासीं भला। हाणे हिते साईं ॿियो जे घर असांजी चोरी थी आहे हिते ही बंगले ते जी। हाणे इहो पुलिस खे असां इहा ई पारत कंदासीं त असांखे चोरी वराए ॾियो। असां इहो ई चवंदासीं पुलिस खे, महिरबानी करे असांखे जेको असांजो हक़ आहे असांखे ॾिनो वञे। पुलिस के रिवायती सुस्ती करण बजाय ॾोहनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ क़दम खणण घुर्जनि, त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु सलीम मलाह, मेराल TV न्यूज़, हैदराबाद।